हाईलाइन्स वारी टियूं सांगड़ में अवांखे आगाह कयूं। तेज़ रफ़्तार ट्रैक्टर तां ॿ नौजवान किरी पिया, हिकु ॼणो फौत थी वियो, हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। अवांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सांगड़ में तेज़ रफ़्तार ट्रैक्टर तां ॿ नौजवान किरी पिया, हिकु ॼणो फौत थी वियो ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फौती जी सुञाणप 54 चकवासी यासीन उमराणी तौर थी आहे। ज़ख़्मी जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे। सांगड़ में तेज़ रफ़्तार ट्रैक्टर तां ॿ नौजवान किरी पिया आहिनि, हिकु ॼणो फौत थी वियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया फौती जी सुञाणप चक 54 वासी यासीन उमराणी तौर थी, जॾहिं त ज़ख़्मी जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। राब्तो कयो आहे सांगड़ में एडी कुंबर सां। एडी आगाह कजो। जी बिल्कुल, मंगनी लग तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ते वेठल ॿ नौजवान पोरे कन जेके तेज़ रफ़्तार ट्रैक्टर मां किरण सबब सख्त ज़ख़्मी थी विया, जिनखे गणती जोगी हालत में सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो, जिते यासीन उमराणी जेको आहे सो 54 चकवासी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। जेको हिकु ॼणो आहे उनखे नवाबशाह रेफर कयो वियो आहे। जॾहिं त वारसनि खे इतला मिलियो आहे, वारस अस्पताल पहुता संदन घर में रोज़ राड़ो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे तेज़ रफ़्तारी सबब हादसो पेश आयो आहे। ट्रैक्टर जे मथां जेके ॿई नौजवान पूरे ते वेठल हुआ उन तां किरिया आहिनि, जंहिंमां हिकु ॼणो फौत थियो आहे, हिकु ज़ख़्मी आहे। जी महिरबानी अवां जी एडी अपडेट करण लाइ।